गिरफ़्तार करण जे लाइ नैब सरगर्म बणियल आहे। ज़रियनि जो चवणु आहे त नैब पारां गिरफ़्तारी खां अॻु ज़रूरी दस्तावेज़नि जी तयारीअ वारो मरहलो शुरू कयो वियो आहे। आगा सिराज दुरानी जे मुलाज़िमनि जो चवणु आहे त आगा सिराज दुरानी कराचीअ जे ॿिन्ही घरनि में मौजूदु न आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख बि आगा सिराज दुरानी जे घर पहुतो आहे। इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त असां सभु आगा सिराज दुरानी सां गॾु आहियूं। अपडेट न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी खे गिरफ़्तार करण जे लाइ नैब सरगर्म बणियल आहे। नैब पारां गिरफ़्तारी खां अॻु ज़रूरी दस्तावेज़नि जी तयारीअ वारो मरहलो शुरू कयो वियो आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख बि आगा सिराज दुरानी जे घर पहुतो आहे। इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त असां सभु आगा सिराज दुरानी सां गॾु आहियूं। अपडेट न्यूज़ तव्हांखे ॾियूं पिया। कराचीअ मां स्पीकर आगा सिराज दुरानी खे गिरफ़्तार करण जे लाइ नैब जी टीम सरगर्म आहे। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था। कराचीअ मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर हबीब जमाली असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे। हबीब, अपडेट छा आहिनि? नैब जी टीम आगा सिराज दुरानी खे गिरफ़्तार करण जे लाइ सरगर्म बणियल आहे। जी बिल्कुलु, अॼु सुबुह जी अदालत तरफ़ां आमदनी खां वधीक असासन वारे केस में सिंध असेंबली जे स्पीकर आगा सिराज दुरानी ऐं ॿियनि जूं जेकी ज़मानतूं आहिनि उहे रद्द कयूं वियूं। त उनखां पोइ नैब टीम मुतहरिक थी वई आहे। ज़रूरी जेकी क़ानूनी तक़ाज़ाऊं आहिनि उहे पूरियूं कयूं पियूं आहिनि। नैब ज़रियनि जो चवणु आहे त कंहिं बि वक़्तु जेको आहे आगा सिराज दुरानी जे गिरफ़्तारी लाइ छापा जेके आहिनि उहे हया वेंदा। हिन वक़्तु जेको आहे असां खयाबान मुहाफ़िज़ में सिराज दुरानी जे घर जे ॿाहिरां मौजूदु आहियूं। कुझु देरि अॻु हिते सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख जेको आहे उहो पिणु पहुतो। इम्तियाज़ शेख घर जे मुलाज़िमनि सां ॻाल्हि ॿोल कई। इम्तियाज़ शेख जो चवणु आहे त हू हमदर्दी तौरु जेको आहे पहुतो आहे, छाकाणि त नैब तंग करे रही आहे आगा सिराज दुरानी खे काफ़ी अरसे खां। इम्तियाज़ शेख इहो बि चयो त हू अदालती फ़ैसिले ते को बि तबसरो न कंदो, पर नैब हाणे औरतुनि खे बि जेको आहे घसीटे रही आहे, गेले रही आहे, जेको क़ाबिल मज़म्मत आहे। आगा सिराज दुरानी छाकाणि त खयाबान मुहाफ़िज़ वारे कोर्ट दुरानी में मौजूदु न हो, उन करे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ॿाहिरां मुलाज़िमनि सां ॻाल्हाइण खां पोइ वापसि रवानो थी वियो। हुन नैब ते तनक़ीद कई आहे। आगा सिराज दुरानी जा डिफेंस में जेको आहे ॿ बंगला आहिनि। हिकु खयाबान तननीम में आहे ऐं ॿियो जेको आहे खयाबान मुहाफ़िज़ में आहे। असां हिन वक़्तु खयाबान मुहाफ़िज़ में दुरानी कोर्ट जे ॿाहिरां मौजूदु आहियूं। हिते आगा सिराज दुरानी जे हवाले सां मुलाज़िमनि तरफ़ां इहो ॿुधायो वियो त सुबुह जो सवेरे ई आगा सिराज दुरानी जेको आहे उहो ॿाहिरि निकिरी चुको आहे। जॾहिं त आगा सिराज दुरानी जेको आहे उहो खयाबान तननीम वारे बंगले ते बि मौजूदु न आहे। खयाबान तननीम जे बंगले ते जेकी मुलाज़िम आहिनि उन्हनि तरफ़ां इहो ॿुधायो वियो त आगा सिराज दुरानी ॾींहं जो हिन बंगले में न आहे ईंदो। हीअ तक़रीबन राति जो ईंदो आहे, जॾहिं त हुते बि ॿिन्ही बंगलनि ते जेको आहे हिन वक़्तु आगा सिराज दुरानी मौजूदु न आहे। नैब ज़रियनि जो चाहे त आगा सिराज दुरानी खे जेको आहे गिरफ़्तार कयो वेंदो, छाकाणि त उनजी जेका ज़मानत आहे उहा रद्द थी वई आहे। आमदनी खां वधीक असासन वारे केस में नैब ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त क़ानूनी तक़ाज़ाऊं जेके आहिनि उहे पूरियूं कयूं पियूं वञनि। कंहिं बि वक़्तु जेको आहे आगा सिराज दुरानी जे बंगलनि ते छापा हया वेंदा ऐं उनखे जेको आहे गिरफ़्तार कयो वेंदो। पर सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं जेको आहे नैब जी टीम बंगले ते न पहुती आहे। ॿिन्ही बंगलनि ते जेको आहे नैब टीम अञा ताईं को छापो वग़ैरह न हयो आहे। ॿिन्ही बंगलनि में आगा सिराज दुरानी जेको आहे उहो पाण बि मौजूदु न आहे। हिन केस में आगा सिराज दुरानी जी ज़मानत रद्द थी आहे। ॿियनि जी ज़मानतूं रद्द थियूं आहिनि, पर आगा सिराज दुरानी जो जेको पुटु आहे शहबाज़ ऐं घरवारी ऐं आगा सिराज दुरानी जी जेकी धीअरूं आहिनि उन्हनि जूं ज़मानतूं जेके आहिनि उहे मंज़ूरु कयूं वियूं आहिनि। आगा सिराज दुरानी जेको आहे ज़मानत रद्द थियण खां पोइ नामालूम हंधि रवानो थी वियो आहे। उहो पंहिंजे बंगलनि ते बि मौजूदु न आहे। नैब ज़रिए जो चवणु आहे त कंहिं बि वक़्तु जेको आहे गिरफ़्तारी लाइ छापनि जो सिलसिलो शुरू करे सघे थो। जी हबीब, हिन वक़्तु तव्हां कोर्ट दुरानी जेको आगा सिराज दुरानी जो घर आहे कराची में उनजे ॿाहिरां मौजूदु आहियो। अपडेट कजो इम्तियाज़ शेख खां अलावा पीपल्स पार्टी जा ॿिया कहिड़ा अॻवान पहुता आहिनि हमदर्दीअ जे इज़हार जे लाइ हिते? जी बिल्कुलु, हिन वक़्तु सिर्फ़ु सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख ई पहुतो आहे। इम्तियाज़ शेख खां अलावा को बि सूबाई वज़ीर या चूंडियल नुमाइंदो जेको आहे उहो कोर्ट दुरानी
नाहे पहुतो। इम्तियाज़ शेख जो ॿियो चवणो त हू प्रेस कॉन्फ्रेंस में मसरूफ़ हुयो। उन वक़्तु इहो इतलाह ॾिनो वियो त आगा सिराज दुरानी जी ज़मानत रद्द थी, उन करे हू हमदर्दी तौरु हिते आयो आहे। इम्तियाज़ शेख वधीक इहो बि चयो त आगा सिराज दुरानी संदसि ॻोठ जो आहे, संदसि इलाइक़े जो आहे, हू हिन ॾुखे घड़ी में आगा सिराज खे अकेलो न छॾींदो। हू आगा सिराज दुरानी सां गॾु आहे। इम्तियाज़ शेख नेब ते तनक़ीद कई आहे ऐं इहो चयो त नेब हरूभरू जेको आहे उहो बिला जवाज़ आगा सिराज दुरानी खे तंग करे रहियो आहे। इम्तियाज़ शेख जेको घर अंदरि दाख़िल न आहे थियो, छाकाणि त मुलाज़िमनि इम्तियाज़ शेख खे इहो ॿुधायो त आगा सिराज दुरानी घर में मौजूदु न आहे। उनखां पोइ जेको आहे मुलाज़िमनि सां ॻाल्हाइण खां पोइ इम्तियाज़ शेख मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई। उनखां पोइ जेको आहे वापसि रवानो थी वियो आहे। हिन वक़्तु ताईं इम्तियाज़ शेख खां अलावा पीपल्स पार्टी जो को बि सूबाई वज़ीर या चूंडियल नुमाइंदो कोर्ट दुरानी न आहे पहुतो। जी हबीब जमाली, महिरबानी अवांजी अपडेट करण जे लाइ। स्पीकर आगा सिराज दुरानी खे गिरफ़्तार करण जे लाइ नैब जी टीम सरगर्म आहे। नैब पारां गिरफ़्तारी खां अॻु ज़रूरी दस्तावेज़नि जी तयारीअ वारो मरहलो शुरू कयो वियो आहे। आगा सिराज दुरानी कराची जे ॿिन्ही घरनि में मौजूदु न आहे। सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख बि आगा सिराज दुरानी जे घर पहुतो ऐं संदसि चवणो त असां सभु आगा सिराज दुरानी सां गॾु आहियूं। नाज़रीन, हबीब जमाली कराची मां असांखे वधीक अपडेट करे रहियो। कोट दुरानी जेको डिफेंस वारे इलाइक़े में आगा सिराज दुरानी जी रिहाइशगाह आहे, उते हबीब जमाली मौजूदु आहे। कुझु देरि पहिरियां सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख बि कोट दुरानी पहुतो हो। इम्तियाज़ शेख मीडिया सां मुख़्तसर ॻाल्हि ॿोल कई। संदसि चवणो त हू हमदर्दीअ जे इज़हार जे लाइ आगा सिराज दुरानी जे घर पहुतो आहे ऐं आगा सिराज दुरानी सां गॾु आहिनि। इम्तियाज़ शेख जो वधीक छा चवणो आहे, मूंखे ॾेखारियूं था। ठीक है भी चले बिस्मिल्लाह करें सर। ये बताएंगे आगा साहब क्या इत्तेफाक। देखिए जी, आज मैंने अभी थोड़ी देर पहले टीवी पे देखा जिसमें खबर थी कि आगा साहब की ज़मानत जो है वो हाई कोर्ट ने रद्द की है। तो मैं अज़राए हमदर्दी, हमारे दोस्त भी हैं, हमारे स्पीकर भी हैं और पार्टी के भी हैं और हमारे गांव के हैं, हमारे इलाके के हैं, अज़राए हमदर्दी में इधर के पास आया था कि मुश्किल वक्त में हम उनके साथ खड़े हों। और कोर्ट का तो मसला चलेगा, अभी वो हो सकता है कि ऊपर जाएं या दूसरी कोर्ट सुप्रीम कोर्ट में या जहाँ भी वो जाएंगे। मेरा मैं ज़रा हमदर्दी उनके पास नजर आया और उनको ये बताने के लिए कि भाई इस मुश्किल घड़ी में हम आपके साथ हैं, साथ खड़े। इनकी जो ज़मानत मुस्तरद हुई है उसके हवाले से आप क्या कहते हैं और कोई उनके मुताबिक कोई फोन पर राब्ता हुआ आपका? देखिए, मैं प्रेस कॉन्फ्रेंस में था, मुझे उनसे पूछूंगा। हमारी कोई ज़रूरत है, पार्टी की कोई ज़रूरत है, हम हाजिर हैं, हम मदद करेंगे उनकी और साथ खड़े होंगे। कोर्ट का जहाँ तक ताल्लुक़ है, मुझे ज़्यादा तफसील पता नहीं है कि क्यों किस बुनियाद पे रिजेक्ट हुआ है और कोर्ट के जजमेंट्स पे हम ज़्यादा कमेंट नहीं करेंगे। लेकिन इतना ज़रूर है कि हम इस मुश्किल वक्त में आगा साहब के साथ खड़े। नैब के ऊपर क्या कहें? देखिए जी, नैब उनको काफ़ी अर्से से तंग किया जा रहा है, केसेस बनाए जा रहे हैं, उनकी फैमिली तक को घसीटा गया है कोर्टों में, उनकी फैमिली को भी घसीटा गया है। अब आगा सिराज साहब की भी कुछ साल 1.5 साल हो गया है, तो उनकी फैमिली को भी तंग किया जा रहा है। तो मतलब मैं समझता हूँ कि ये रवायात सिंध की रवायात नहीं है, सिंध की सियासी रवायात नहीं है। और सियासी तौर पे मर्दों को तो चलें तंग किया जाता है, केसेस बनाए जाते हैं, उनको फेस किया जाता है। ये है पहली मरतबा ये PTI की गवर्नमेंट में ये सिलसिला शुरू हुआ है जो काबिल मज़म्मत है। शुक्रिया। इस्लामाबाद में कुछ और चल रहा है, देखिए जी, वो अलग मसला है, वो नाअहली है PTI गवर्नमेंट की।